बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पड़ाडू सो सॾ वर वाईअ जो जेलहीं, पड़ाडू सो सॾ वर वाईअ जो जेलहीं, हुआ अगहीं गॾु ॿुधण में ॿ थिया। शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह। सुर कल्याण। साईं, कल्याण लफ़्ज़ जी माना जेका आहे उहा मिले थी सुख, अमन, आजपो या ख़ुशी। हाणे कल्याण हिकु रागणी जो नालो बि आहे ऐं कल्याण जा इलाही क़िस्म बि आहिनि, बल्कि 5 क़िस्म अचनि था। यमन कल्याण आहे, हमीर कल्याण, भोपाली कल्याण, केदार कल्याण आहे। हाणे इन में लतीफ़ सरकार 2 रागणियुनि में पंहिंजो कलाम बयानु कयो आहे। हिकु त ख़ुदि कल्याण आहे जंहिंखे शुद्ध कल्याण बि चइजे, ऐं ॿियो यमन कल्याण। हाणे यमन कल्याण में बि साईं जन पंहिंजो जेको आहे कलाम बयानु कयो आहे। हीउ जेको बैत आहे उहो कल्याण मां आहे। हाणे बैत आहे पड़ाडू सो सॾ वर वाईअ जो जेलहीं। पड़ाडू छाखे चइबो आहे? हाणे पड़ाडू जॾहिं तव्हां कंहिं भिटुनि जे विच में या जबलनि जे विच में का गुंबद वारी जाइ हुजे, उते आवाज़ कंदा हो, चीख कंदा हो, रड़ कंदा हो, वॾो आवाज़ कंदा हो, त उन आवाज़ जी मोट में हिकिड़ो आवाज़ु ईंदो आहे, सॾ जो वराणो ईंदो आहे, उनखे पड़ाडू चइजे। पड़ाडू सो सॾ वर वाईअ जो जेलहीं। वाई आवाज़ वर रमज़ खे चइबो आहे। चए थो इन आवाज़ जो, इन वाईअ जी जेका रमज़ आहे या इन जो राज़ आहे, इन जो पेच आहे, अगरि उहो तूं सम्झे त जॾहिं इहो आवाज़ वात मां निकितो हुयो त पड़ाडू इन सां गॾु ई हुयो। आवाज़ ऐं पड़ाडू गॾु ई हुआ। जेकॾहिं इन आवाज़ खे तूं सम्झे, गौर करें, फ़िक्र करें त जेको आवाज़ वराणे मां आयो आहे, इहो दरअसल उहो आवाज़ ऐं पड़ाडू हिक ॿिए खां अलॻि न आहिनि, गॾु ई आहिनि। हुआ अॻे ई गॾु ॿुधण में ॿ थिया। इहे अॻ में ई गॾु हुया। जॾहिं खां इहो आवाज़ु निकितो हुयो न, इहो पड़ाडू हिन सां गॾु ई हुयो। बसि ॿुधण में ॿ आहिनि। मतिलबु त जेको सॾ आहे या जेको पड़ाडू आहे उहो आवाज़ जो मज़हर आहे, उहो उन सॾ जो मज़हर आहे, उन सॾ जो बरअक्स आहे। ठीकु आहे, आरसी आहे। ठीकु आहे, आरसी खणी चइजे, आरसी वधीक बहितर रहंदो। त उन सॾ जो आइनो आहे, सॾ जो जेको मज़हर आहे। बसि फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे, ॿुधण वारे जे समातुनि में फ़र्क़ु आहे, उनखे 2 था लॻनि। बाक़ी आहे सम्झो हिकु ई आहे। ठीकु आहे, इहा त हाणे हुनजी ज़ाहिरी माना आहे। बातिनी माना जॾहिं पाण इन ते गौर कयूं त इहा हिकु कड़ी आहे, जीअं पुनो पुनो थी करियां आऊं थियसि पुनो पाण, या होत तुंहिंजे हंज में पुछी कोई परियाण। हाणे सॾ जो मज़हर आहे पड़ाडू, त पोइ खणी मां ईअं भला चवां त जीअं रिश्तो आहे आबिद ऐं महबूद जो, जीअं रिश्तो आहे ख़ालिक ऐं मख़लूक जो, जीअं रिश्तो आहे धणी ऐं उनजे बंदे जो, त हीउ जेको ख़ालिक ऐं मख़लूक वारो रिश्तो आहे उहो बि ईअं सम्झो त अलाह जो मज़हर आहे बंदो। हीअ तख़लीक़ जेका आहे अलाह जो मज़हर आहे। मख़लूक जेका बि आहे उहा अलाह जो मज़हर आहे, उहा धणीअ जो मज़हर आहे, उहा पालनहार जो मज़हर आहे। हाणे उन में पालनहार जो हिकिड़ो अक्स नज़र थो अचे, उनजो जेको आहे न हिकिड़ो ज़हूर नज़र थो अचे, उनजो दर्शन दीदार नज़र थो अचे। जे लतीफ़।